लासी वोट वाला के समझ में आया ना गदो घर में भी डॉग कुरान तुम तेरे कने ने गदो कोने को ही गाई गल है चीजों के गद है ही कते इतबार आए मुझे कसम से इतबार मां ता लासी वोट वाला निकाल न तो के हम पंजे दादू निकाल तो कूड़ बेड़ो हणदा जो गदेर खोड़े मलाइक में तो भंदा है उसे दुकानदार दुकान ते सजो नहीं कूड़ वठदा पुत हाणे एक कपड़ो हुंदो मिसाल 200 रुपए जो न चंदो अल्लाह जो कसम है खरीद 300 जो अपन तो के ॾेई जो में तो हाणे तुने चाचे नो पुत्र जो तुने के 300 वारो वरी 50 पाण के नुकसान दे ॾेई कूड़ बेड़ो हणदा वरी कसम कंदा साईं फरमाइन था अत्ताजिर सदूकुल अमीन मअन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदा यौमल क़ियामा व्यापार करे पर व्यापार में सच ॻाल्हाए इहो सच्चार व्यापारी क़यामत जे ॾियारे नबियन सिद्दीकन शहीदन सां गॾु जन्नत में वेंदो करे व्यापार करे पंहिंजो धंधो कमाए पैसा पंहिंजो रोजगार करे पर सच ॻाल्हाए कूड़ न ॻाल्हाए साईं फरमाइनि था इहो वापारी सॼो ॾींहुं दुकान ते पहुरियो करण वारो क़यामत जे ॾियारे नबियनि सां सिद्दीक़नि सां शहीदनि सां गॾु जन्नत में वेंदो बस हिकिड़ो कमु करे कूड़ न ॻाल्हाए अमानतदार कूड़ न ॻाल्हाए इहो वापारी क़यामत जे ॾियारे नबियनि सिद्दीक़नि शहीदनि सां गॾु जन्नत हां वापारियुनि खे बस अल्लाह हिदायत ॾींदो बाक़ी मुंहिंजी जाइ कोन्हे न मुफ्ती एहसान जी जाइ हां मां वियुसि दादू में गाडर वठण पंहिंजे कमरे जे लाइ गाडर वठण वियुसि चई त हे जेको गाडर आहे इहो 75 रुपए में हिकिड़ो फुट आहे हे गाडर जेको आहे इहो वरी 85 रुपए में मूं चयो सुठा गाडर हुजनि 85 वारो वरितो मां पैसा 85 जे हिसाब सां साईं तव्हां हलो बसि पोइ गाडो खयूं थो अचे ठीकु आहे घर जो पहुतो त मां ॾिसण ॾिठो त उहो हिकिड़ो 85 वारो ॿियो वरी 75 वारो हाणे अञा ताईं मुंहिंजे कमरे में लॻियल आहे मां ॾिसंदो हूंदो पियो ॾींदो आहियां शुनाख्ती कार्ड जी ऑफिस में वियुसि शुनाख्ती कार्ड ठाराइणो हुजे दादू शहर में हे नादरा हाणे थी आहे हे नादरा खां अॻु में जो वाक़ियो थो ॿुधायां चई त हे कागज़ कोन्हे वरी उहो आंदो वरी चई त ही कागज़ कोन्हे ही सर्टिफिकेट कोन्हे असुल 50 भेरा मूंखे पंध कराया हिकिड़ो गर्मी काढ़ो दादू जी कहर जहिड़ी गर्मी 50 भेरा मूंखे पंध कराई आख़िर शुनाख्ती कार्ड ठहियो मूंखे ॾिनई चई साईं हाणे मुंहिंजे हक़ में दुआ घुर मुंहिंजो पहिरीं तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर पोइ वरी मां बि घुरंदुसि चई तव्हां मौलवी साहब माण्हू आहियो भला आहियो भला रंडो औलाद आहियो तव्हांजी दुआ क़बूल आहे मूं चयो न ईअं कोन्हे अलाह गुनहगारनि जी ॿुधंदो रब तुंहिंजी बि दुआ क़बूल कंदो पहिरीं तूं घुर पोइ मां घुरंदुसि जी भला सी मां कहिड़ी घुरां मुंहिंजो तूं इहा दुआ घुर त अलाह मुंहिंजो वरी तोमें कमु न विझे वरी तुंहिंजो मुंहुं न ॾिसे किसी तव्हां कावड़ जी ॻाल्हि आहे मुंहिंजी तो रिली रुलाए छॾी आहे हाणे हुनजो मक़सदु हुयो त मूंखे को 5 रुपया ॾे हाणे मुला माण्हू हिनखे 5 रुपया समझो था न हे अल्लाह जा बाना कुर्सी ते वेठा आहिनि अल्लाह उनखे इक़्तिदार ॾिनो रब उनखे कलम जी ताक़त ॾिनी कुर्सी जो पावर ॾिनो उन सां जो नाजाइज़ फ़ाइदो मिस्कीननि खे रलाइण तड़पाइण तकलीफ़ ॾियण चवंदासीं नेतन्याहू इसराइल यहूदी हरामिया मुसलमाननि खे ईज़ाए तो घटाया वसो तूं जे बस में जेका है गरीबनि सां ज़ुल्म करण में तो नेतन्याहू खां घटायो कोन्हे को गरीबनि सां छा थो पसंदि करी हक़ सच चवंदो सां लासी वोट वारा सुभाणे मूंखे वरी दावत न ॾिजां
छॾायूं था असां आशिक़ रसूल आहियूं असां त दस्तगीर जा मुरीद आहियूं असां त यारी था मल्हायूं बेशक तूं 12 महीने यारी न मल्हाए हर महीने यारी मल्हाए पर यारी वारे जे मुरीदी जो नंग बि त रखो न मुंहिंजो पीराने पीर फरमाए थो मुंहिंजो मुरीद कॾहिं कूड़ न ॻाल्हाए पीरान पीर फरमाए थो मुंहिंजो मुरीद कॾहिं निमाज़ न छॾींदो मुंहिंजो मुरीद कॾहिं सुन्नत मुंहिंजे नाने जे दीन खे न छॾींदो अल फतह रब्बानी साईं जो किताब खण त मां तोखे ॾेखारियां